यासिर हजरत अम्मार बिन यासिर जो पी यासिर साईं पेरों पेरों वसाबिकून अव्वलून में उन जो शुमार थो थे। काफर छा कंदा जो बाहि मचाए काठिन जी वो कोयला ठाहींदा कोयला टांडा समझो था ना वो ये भट्टी पचाए भी आ टांडा पचाए पो यासिर के बधी वर्तुन में उन्हनि बरंदड़ कोयलन ते अची सुमारींदा। गाल बुधी त सही थो पर समझ त उन ते केतिरो असर थींदो हूंदो। कोयलन ते सुमारींदा हजरत यासिर कोयलन ते सुमी पवंदो कोयला विसामी वेंदा पो हजरत यासिर के उथारींदा त उहे बरंदड़ कोयला विसामी वेंदा। विसामियल कोयला उन जे पुठीअ में चंबड़ियल हूंदा उहे चंबड़ियल कोयला उन मां कढी रखंदा वरी इहे शाम वरी नई सिर बारींदासूं। इहो सिलसिलो हलंदो रहंदो हो। हजरत यासिर ते इहे ज़ुल्म थींदा रहिया। हर बाहि जे वक़्त ते चवंदा हुआसीं त नबी करीम खे छॾ त तो इहे सज़ाऊं ख़त्म कयूं। हजरत यासिर चवंदो हो त हीअ बाहि थोरड़ी आ मुहम्मद करीम जे इश्क जी बाहि अञा मथे। वो चवंदा तोखे असर कोन थो थिए ही टांडा असां हथ नथा लाहे सघूं असां भी चमचन चटन ता करूं ता असां लो असां ता परे क्यों तू मरी तो जली तो तभी खबर नथी पोई। यासिर चवंदो हो तव्हां खे इन जे करे ता साड़िन जो तव्हां जे सीने में मोहम्मद घोट जो इश्क न आहे मुझे सीने में खातून जन्नत जे बाबे जो इश्क। हिकड़े भेरे इए बाहि ते सुमारी वेठा तेरो नबीन जे सरदार जो गुज़र थियो। जमला महबूब करीम अलैहिस्सलाम पांजे आशिक के बाहि ते ॾिठो आ मुझे रहमत वारे नबी जे रहमत जे नेणन मां गोड़ा किरी पिया पाण वेझो आया काफरन के परे कयो। हजरत यासिर जे पुठीअ ते हथ लाथो रहमत वारा जमला नूरी हथ लगा। यासिर मुरके पियो खुश थी खिले पियो पर ॾिसे फटन ॾे कोन पियो टांडन ॾे कोन पियो ॾिसे। यासिर जूं अखियूं मुहम्मद जे चेहरे में मुझा दोस्त अजीजो नबी करीम पुछो यासिर ॾे ख़बर हे तकलीफ़ूं हे मुसीबतूं तो ते हेतरा ज़ुल्म पिया थियनि छा तो महसूस करी। चवे तो या रसूल अल्लाह सजो ॾींहुं तकलीफ़ ॾींदा आहिनि शाम जो तुंहिंजो चेहरो ॾिसंदो आहियां त ॾींहं जूं तकलीफ़ूं ख़त्म थी वेंदियूं वरी रात जो तकलीफ़ूं ॾींदा आहिनि वरी सुबुह सवेर तो मुहम्मद जो चेहरो ॾिसंदो आहियां रात जा ॾुख लही वेंदा आहिनि। ही ज़ुल्म कंदा आहिनि मां दीदार कंदो आहियां ही ज़ुल्म कंदा आहिनि ही दीदार मां दीदार कंदो आहियां हिननि खे ज़ुल्म मां ढो कोन थो थिए मूंखे तुंहिंजे दीदार मां ढो मुझे महबूब पुठीअ ते हथ लकी पाण फरमायो हाज़ा तय्यबून व मुतय्यब जिनके सुभान अल्लाह नसीब हुई उन्हनि चई ॾेखारी पाण उन जे जिस्म के हथ लाए पाण फरमायो हिन जो जिस्म पाक आ ऐं जेको हिन जे जिस्म सां लॻंदो उहो भी पाक आ। हिते त तोखे ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह चवणी। साहबी चवनि था मुंहिंजे नबीअ ईअं फरमायो उन ॾींहं खां वठी हज़रत यासिर जे जिस्म मां असांखे गुलाब खां वधीक ख़ुशबू ईंदी। मुझे महबूब करीम जे असहाबन इश्क ॾेखारियो सेखारियो तव्हां ई असांखे मौजादा थोरी तकलीफ़ थी थिए पई त पोइ चवंदासूं त हाणे मैदान छॾियो रस्तो छॾियो न न न रस्तो छॾणो न आहे इश्क नबीअ में मैदान ऐं रस्तो मल्हाइणो आहे। जेको मल्हाईंदो आहे वो मुमताज़ कादरी बणजी वेंदो।
आशिक जो नालो आ त दिल ठारे चओ सुभान अल्लाह। जेको मल्हाईंदो आ खादिम रज़वी बणजी वेंदो आ। जेको मल्हाईंदो आ सूर्यो बादशाह बणजी वेंदो आ। जेको मल्हाईंदो आ वो शहीद अब्दुल कयूम बणजी वेंदो आ। वो गाजी इल्मुद्दीन शहीद बणजी वेंदो आ। वो हजरत यासिर बणजी वेंदो आ। चओ सुभान अल्लाह। इन रस्ते ते अची त ॾिसो न, ख़बर पवे त मुस्तफ़ा जे इश्क जो रस्तो छा आहे। खुदा जो कसम आ, अॻु में उहो माण्हू अदना हूंदो आ, इश्क मुस्तफ़ा सीने में अची वञे पोइ उहो माण्हू आला बणजी वेंदो आ। हिकिड़ो सैयद आ, जीलानी सैयद आ।